पन्नू आकिल में पेश आयल एक इंतहाई दर्दनाक वाक़ियो एक ख़ानदान के सदमे में विझी छॾियो आहे। 55 खां 56 वरहनि जी शादीशुदा औरत जमीला कल्लू जेका पंहिंजे भाउ सां गॾु चौपाए माल लाइ गाह करण निकिती, खेसि शायदि इहो अंदाज़ो बि न हो त ॿनीअ ॾांहुं वेंदड़ ही सफ़र संदसि ज़िंदगी जो आख़िरी सफ़र बणिजी वेंदो। बावी अगस्ते जमीला पंहिंजे भाउ सां गॾु ॻोठ कादिरबख्श कल्लू भरिसां ॿनीअ में गाह करे रही हुई त चईं जवाबदारनि मुबैना तौर खेसि खंबे इज्तमाही लॼालुट जो निशानो बणायो। हिन वाक़े जी FIR मूजिबि गाह करण दौरान कुझु जवाबदारनि मुबैना तौर जमीला खे खंबे वरितो। भेण जी दांह ॿुधण बाद संदसि भाउ जॾहिं मौक़े ते पहुतो त हिकु जवाबदार वटि पिस्टल हो, जंहिं खेसि मुबैना तौर धमकाए अॻिते वधण खां रोके छॾियो। हिकु भाउ साम्हूं संदसि भेण ऐं हू कुझु बि न करे सघियो। फ़रियादी मूजिबि कुझु लम्हनि खां पोइ जमीला ते ॾाटे सां हमिलो कयो, जंहिं सबबु हूअ सख़्तु ज़ख़्मी थी मौक़े ते ई तड़पी फ़ौत थी वई। 55 खां 56 वरहनि जी हिकु शादीशुदा औरत जेका घर मां गाह करण लाइ निकिती हुई, वापसि पंहिंजे घर लाश बणिजी पहुती। हीउ वाक़ियो रुॻो हिकु ख़ानदान खां संदन औरत खसे वञण जो सान्हो नाहे, पर हिकु अहिड़ो दर्द आहे जंहिंखे शायदि लफ़्ज़नि में बयानु करणु मुमकिन नाहे। जमीला जे वारसनि लाइ हाणे सभ खां वॾो सवाल हीउ आहे त आख़िर संदन भेण सां हीउ ज़ुल्म कंहिं कयो ऐं छो। साॻी थाणे ते दाख़िल केस में नईम कल्लू, विजय कुमार, अब्दुल कादिर लगारी ऐं हिकु अणॼातल शख़्स खे नामज़द कयो वियो आहे। पुलिस मूजिबि केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे ऐं टिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले कयो वियो आहे। हाणे जमीला जा वारिस पुलिस खां रुॻो हिकु मुतालबो करे रहिया आहिनि। वाक़े जी शिफ़ाफ़ जांच कई वञे ऐं ज़िम्मेवारनि खे कानून मूजिबि सख़्तु सज़ा ॾिनी वञे।